उडेरो लाल लॻ तपेदार इलाही बख्श भयो ख़िलाफ़ ॻोठाणनि जो प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज कंदड़ ॻोठाणनि लियाकत मीरजत, सिकंदर साहिबाल, नसरुल्ला आकलाणी ऐं ॿियनि चयो त डीसी मटियारी ऐं तपेदार इलाही बख्श भयो तालके मटियारी जी यूनियन काउंसिलनि सां माटेली माओ वारो सलूक करे रहियो आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त तपेदार इलाही बख्श भयो बरसात मुतासिरनि जो सभु माल हड़प करे वियो आहे ऐं मनपसंद माण्हुनि खे नवाज़े पियो। हुननि चयो त बरसात खे 3 महीना गुज़री विया आहिनि पर असांखे रुगो कूड़ा दिलासा ॾिना पिया वञनि। हुननि वधीक चयो त डीसी जो मनपसंद तपेदार इलाही बख्श भयो पसंद ऐं नापसंद जी बुनियाद ते तेल मशीनूं ऐं राशन ॾेई रहियो आहे। हुननि चयो त मसइला हल न थिया त 27 अक्टूबर ते तपेदार इलाही बख्श भयो ऐं ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ 71 बोरी ते पुरअमन एहतजाज करे धरणो हयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।